नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आऊं आहियां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन कोरोना के हवाले से सिंध हुकूमत अहम फैसला कया आहिनि। वज़ीर सिंध जी सदारत हेठि एक अहम इजलास थियो जंहिंमें सरकारी ऑफिसूं बंदि करण जो फैसलो किया। सरकारी ऑफिसुनि सां गॾोगॾु तालीमी इदारा बंदि थींदा। सरकारी ऑफिसुनि में हाज़िरी 20% हूंदी। सेक्रेटरीज़ खे हिदायत ॾिनी वई आहे त पंहिंजो अहम अमलो घुराइनि, जॾहिं त निजी इदारनि में हाज़िरी 50% रखण जी ॻाल्हि कई वई आहे। इंडोर ऐं आउटडोर शॉपिंग ऐं रेस्टोरेंट्स में जेका सॼी बंदि कई वई आहे ऐं चयो वियो आहे त जेकॾहिं सिर्फ़ु टेक अवे जी इजाज़त आहे, उन सां गॾोगॾु शॉपिंग सेंटर्स शाम 6 वॻे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SOPs सख़्तु कयूं वेंदियूं। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त जेकर SOPs ते अमल न कयो वियो त अञा वधीक सख़्तु पाबंदियूं लॻंदियूं। पर उन दौरान हिकिड़ो अहम फ़ैसिलो आहे इंटरसिटी बस ट्रांसपोर्ट बंदि करण जो, जंहिं ते पहिरें ॾींहं खां ख़दशा ज़ाहिर कया विया। 31 मार्च ते जेको NCOC जो इजलास थियो उन में बि सिंध जे तरफ़ां तजवीज़ आई त इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि कई वञे, पर उन वक़्तु फ़ैसिलो न थियो। पर हाणे लॻे थो उहो फ़ैसिलो थींदो ऐं उन फ़ैसिलनि ते 29 अप्रैल ते अमल थींदो। इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि सीनियर तजज़ियेकार डॉक्टर अयूब शेख साहब, इज़हार सुमरो साहब, नसीर मेमून साहब, इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अॼु सिंध हुकूमत जेके फ़ैसिला कया आहिनि, तव्हांजे ख़्याल में छा इहे फ़ैसिला काफ़ी आहिनि या अञा वधीक सख़्तु फ़ैसिला करणु घुरिजनि कोरोना खे फैलाव खां रोकण लाइ? छाकाणि त अॼु त 8 लख केसिस पाकिस्तान क्रॉस करे चुको आहे। शरह बक़ौल CM सिंध जे ॿियनि सूबनि जी निस्बत घटि आहे, पर सिचुएशन ख़राब थी रही आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त रुगो इहो फ़ैसिलो न रुगो करण जहिड़ो आहे, पर इनखे तमामु घणो अवल लागू करण जी घुरिज हुई। ऐं हाणे सरकार जेको आहे महसूसु कयो आहे त ही सभु शयूं उन्हनि जे हथनि मां निकिरनि थियूं। रुगो वफ़ाक़ी सरकार न, पर सिंध सरकार बि। ऐं 29 तारीख़ खां जेका ज़िलनि जे विच में या सूबनि जे विच में जेका ट्रांसपोर्ट बंदि आहे, त असल में कोरोना जेका थिए थी उहा थिए ई कम्युनिकेशन सां थी। ऐं जेसि ताईं उहो जिस्मानी ऐं समाजी राब्ता बंदि न थींदा, होटलूं, ऑफिसूं, तालीमी इदारा, तेसि ताईं इहो मसइलो थींदो पियो। ऐं हीउ तमामु भलो कमु आहे, तमामु वॾो कमु आहे, तमामु सुठो कमु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त सिंध गवर्नमेंट खे हिन ते सख़्ती करणु खपे। सख़्ती जीअं थींदी आहे, मां त चवां थो त जीअं अरब मुल्कनि में राति जो 7 खां पोइ कर्फ्यू पिया आणनि न, हिते कर्फ्यू वारी सिचुएशन हुजणु खपे। ऐं माण्हुनि खे पंहिंजे घरनि में रखण जा तरीक़ा बि इहे आहिनि। अवां फ़ौज जेका घुरायो था उहा बि छाजे लाइ था घुरायो? फ़ौज ईंदी आहे, उहा सख़्ती कंदी, डिसिप्लिन वधाईंदी, इंतिज़ाम बहितर कंदी, ज़ाब्ता वधीक थींदा। उहे सभु जो सभु तव्हां कर्फ्यू जे हवाले सां करे सघो था। अवां पाण पंहिंजे नोटिफिकेशन में चई छॾियो आहे त 20 सैकड़ो रुगो मुलाज़िम ईंदा। सेक्रेटरियुनि खे जेके ऑफिसर घुर्बल हूंदा उन्हनि खे उहे अवली पाण घुराए सघंदा, माण्हू अची वञी न सघंदा। हिन कोरोना जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां हीअ चवणु ॾियो त सभु जेके पंजाब जूं इस्पतालूं आहिनि उन्हनि जा पूरा थी विया, ICU भरिजी विया। असां वटि सूरत हाल तमामु घणी नाज़ुक थियण पई वञे। ऑक्सीजन जो मसइलो उनखां सवाइ, दवाउनि जो मसइलो उनखां सवाइ। हे हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे, इहो 1 महीनो अवल थियणु खपे हा। ऐं मां तव्हांजे प्रोग्राम में बार बार चवंदो आहियां त जेका वज़ीर आला मुराद अली शाह वारी फार्मूला आई न, उनखे गुज़िरियल साल खां वठी जे असां लाॻापियल हंधनि ते बहितरीनु नमूने इस्तेमालु कयूं हा त अॼु पाकिस्तान जी हीअ सूरत हाल न थिए हा। आउं तव्हांखे ॿुधायां त ही अंग अखर जेके आहिनि इन्हनि खे तव्हां ॿीणो कयो, इन्हनि खे टीणो कयो। ऐं असां इस्पतालुनि में ॿियनि हंधनि ते जिन थोरी बि परहेज़ी कई आहे न, जिन खे वैक्सीन बि लॻल आहे पर परहेज़ न करे सघिया, उन्हनि खे बि वरी कोविड थी वई आहे। इन करे हीउ हिकिड़ो डेंजरस मामिलो आहे। ऐं इन कोविड जे करे हीअ जेका नई वेव आहे, इहा हीअं सम्झो त 2 ख़राबियूं मिली, उहे जॾहिं पाण में म्यूटेट थींदियूं त हिकिड़ी 3 पर ख़तरनाक ख़राबी पैदा थींदी। उन 3 ख़तरनाक ख़राबी सां मोह ॾियण लाइ असां वटि के बि शयूं कोन्हनि के। छो सभ खां अवल त सिंध हुकूमत खे शाबस हुजे इहो कमु कयईं। हाणे ॿियो कमु उन्हनि खे हीउ करिणो आहे त इन्हनि सभिनी हवालनि सां उहो शयुनि खे बतदरीज, मिसाल जा दी अज़रा पेचो इहो चयो आहे त कराची में सूरत हाल, हैदराबाद में सूरत हाल घणी ख़राबु आहे। ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में 2.2%, 2.3% आहे। मां त चवां जेकॾहिं असां उते बि ख़्यालु न कयो न,
ऐं माण्हुनि खे अपील कयो, तव्हां बि अपील कयो, असां सभु तव्हांजे मार्फत बि अपील कयूं त ख़ुदि असांजा सकाफ़ती, असांजा समाजी, असांजा मज़हबी जेके बि इज्तिमा, जेके बि तरावियां, जेके बि निमाज़ूं, उहे पैगम्बर सलम जे इन हुकुम तहत बि मुअतल करणु खपनि, जंहिं चयो त जिते वबा फैलिजे उते न वञो, ऐं जे तव्हां उते फासी पओ त उतां ॿाहिरि निकिरो न, जीअं मथां ॿिए खे लॻे। इन करे ही इंसान खां इंसान जे पासे जेको मर्ज़ आहे, इनखे संजीदगी सां, ऐं मां अञा हिकिड़ी अहम ॻाल्हि हीअ थो कयां त वॾे में वॾो किरदारु पढ़ियल माण्हुनि जो आहे। स्टूडेंट्स, टीचर्स, डॉक्टर, इंजीनियर ऐं जेके कमकार कनि था ऑफिसुनि में, उन्हनि जो वॾो किरदारु आहे। बदकिस्मती सां जेका लापरवाही कई उहा घणे में घणी पढ़ियल माण्हुनि कई, ऐं हाणे उन लापरवाही जी असां वटि गुंजाइश न बची आहे। जी जेको माण्हू चवनि था न त इंडिया में हेतिरा, आउं तव्हांखे ॿुधायां त इंडिया में घटि 30 खां 40 लख माण्हुनि जे भरण जो हिकिड़ो ख़तरो पैदा थी वियो जी आहे। डॉक्टर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, हलूं था एज़ाज़ सुमरे साहिब ॾे। डॉक्टर साहब, तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? जी जी जी, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, हलूं था डॉक्टर एज़ाज़ सुमरे साहिब। एज़ाज़ सुमरे साहिब, तव्हां सिचुएशन खे पिया ॾिसो, छाजे करे त जेको डॉक्टर अयूब शेख साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई पए पाबंदियुनि जी, त पाबंदी ते अमल न पियो थिए। असुलु मसइलो आहे त पाबंदियूं अॻे बि लॻियूं। हींअर सीएम चए थो त इंटरनेशनल उॾामूं बंदि न थियूं आहिनि, लोकल उॾामूं बंदि थियणु खपनि वग़ैरह वग़ैरह, इंटर ट्रांसपोर्ट सिटी। असां त इहो अमली थो ॾिसूं था, तव्हां बि पंहिंजे रोज़मर्रा जे मामूलात ज़िंदगी में ॾिसो था त हिकिड़ो मामूली होटल वारो या जिथे सोशल नेटवर्क या सोशल गैदरिंग्स थियनि थियूं, उते पुलिस वारा जंहिं प्रैक्टिस ख़ुदि कनि था, हिकिड़ो भउ ॾियनि था, भउ खां पोइ वरी ॿीहर दुकानदार खोलियो वेठा आहिनि, कारोबार हले थो, ज़िंदगी रवां दवा आहे। ऐं इहो ख़ुदि हिकिड़ो असांजो पुलिसिंग सिस्टम ख़ुदि सवालिया निशान बणिजी वियो आहे। त छा हिते बि हुननि जो रुॻो दुनियादारी वारा जेके हिसाब किताब हुननि जा हलनि था उहे जारी रहणु खपनि, या हक़ीक़ी माना में बि के पाबंदियुनि ते अमल थी सघंदो? ॾिसो, हिकिड़ो त कोविड जे हवाले सां जेका सिंध हुकूमत जी या इवन वफ़ाक़ जी पॉलिसी आहे, उहा शहरनि ताईं महदूद पॉलिसी आहे, अर्बन सेंट्रिक पॉलिसी आहे। ऐं उनजे ई नतीजे में ही जेका टेस्टिंग कनि था उहा बि घणे भाङे शहरनि में थिए थी। डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई, डॉक्टर अयूब साहब, ऐं उन सां थोरो इख़्तिलाफ़ कंदुसि त माण्हू शहरनि में एहतियात नथा कनि। हक़ीक़त इहा आहे त हिन जो बिल्कुलु उबतड़ ॻाल्हि आहे। एहतियात शहरनि में ई थिए पियो थोरो घणो नाले मातर, बाक़ी ॿहिराड़ियुनि में त माण्हू खिल था कनि जेकॾहिं अवां मास्क पाए वञो। असां सभिनी जा ॻोठ आहिनि पोयां पसमंदर में, जितां सां असांजो तालुक़ु आहे। जिन बि दोस्तनि होॾे पंहिंजे ॻोठनि ॾे विया आहिनि त उते उन्हनि खे जेको फीडबैक मिलियो आहे ॿहिराड़ी मां, उहो इहो ई आहे त माण्हू त बिल्कुलु हिनखे एक्सेप्ट बि नथा कनि अञा ताईं। तंहिंजे करे ख़ुदि सिंध हुकूमत जा अंग अखर बि इन ॻाल्हि जी तस्दीक कनि था त जेको टेस्टिंग जो सिस्टम आहे उहो बि अर्बन सेंट्रिक आहे। वॾनि शहरनि में इहे टेस्टूं कनि था, ॿहिराड़ियुनि में टेस्टूं बि कोन पई थियनि। उते जेका सूरताल आहे, आई एम अफ्रेड के उहा सूरताल हिकिड़ी ख़ामोश सिचुएशन आहे जेका कंहिं वक़्त ते के ख़तरनाक सूरत में साम्हूं अची सघे थी। तंहिंजे करे हिकिड़ो त टेस्टिंग जो जेको प्रॉपर सैम्पलिंग जो तरीक़ो हूंदो आहे दुनिया में, त हर जाइ ते बराबरि टेस्टिंग कई वञे ऐं पोइ उनजे बुनियाद ते नतीजा कढिया वञनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो हिन खां अलावा ही जेको स्मार्ट लॉकडाउन जी जेका पॉलिसी आहे हिननि जी, मिसाली तौरु अवां हैदराबाद शहर खां जेके माण्हू वाक़ुफ़ आहिनि उन्हनि खे चङी तरह ख़बर आहे त जेके गुंजान आबादियूं आहिनि हैदराबाद में, ग़रीबाबाद आहे, पठान कॉलोनी आहे, हुसैनाबाद आहे, या हिते जिते थिकली डेंसली पॉपुलेटेड स्लेट आहिनि, ॿियूं जॻहूं आहिनि, उते इहा सूरताल पैदा थियण जा वधीक इम्कान आहिनि। नंबर 1। ॿियो, जेतिरो कंपेरेटिवली जीअं ग़रीब इलाइक़ा चइजनि, उते माण्हू हिननि शयुनि लाइ दिलचस्पी टेस्टिंग कराइण लाइ बि घटि था रखनि, अवेयरनेस बि घटि आहे ऐं माण्हुनि जो पंहिंजो हिकिड़ो सोच जो तरीक़ो आहे शयुनि खे ॾिसण जो। उते जॾहिं टेस्टिंग नथी थिए त नतीजे में उतां जो नंबर बि घटि थो अचे। ॿिए पासे जेको थोरो एजुकेटेड क्लास आहे, जेको अवेयर आहे शयुनि खां, उहो टेस्टिंग पाण वञी वॉलंटियरली बि कराए थो। नतीजे में हे लॉकडाउन बि उते था कनि जिन इलाइक़नि जा माण्हू टेस्ट था कराइनि पाण। हाणे ही हिननि जा क्राइटेरिया पंहिंजा अजीब क़िस्म जा आहिनि सॼे मामले में। नतीजे में जेन्युन, आउं सम्झां थो ही जेका पिक्चर आहे न, पिक्चर जेन्युन आहे ई कोन, जेन्युन पिक्चर का ॿी आहे। तंहिंजे करे हिकिड़ो त सिंध हुकूमत खे उन ते कमु करणु खपे। अच्छा, उन खां पोइ हर शइ खे बंदि करणु या हर शइ खे क्लोज़ डाउन करणु बि रुॻो मसइले जो हल न आहे।
सब खां वॾो जेको असांजो अलमियो आहे त हींअर ताईं कल्ह ताईं जी जेका फिगर अचे थी, तव्हां गूगल करियो, 1.3 मिलियन टेस्ट टोटल माण्हुनि जा थिया आहिनि। 22 करोड़ आबादी जो मुल्क आहे। खिल जो की ॻाल्हि आहे त 13 लख माण्हुनि जा अञा ताईं जेके आहिनि वैक्सीनेशन थी सघी आहे। हाणे इहा जेका रविश आहे ऐं वैक्सीनेशन जे हवाले सां बि माण्हुनि खे जेके ख़दशा आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि। इन में आउं सम्झां थो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत हिकिड़ो त पाण में ॾे सवाल वठि जवाब इहो ख़तमु कनि। जेकॾहिं ह्यूमन हेल्थ जा मसइला आहिनि त उनखे उन खां पोइ पॉलिटिकल जेके मामला पॉलिटिकल अंदाज़ में हिनखे ॾिठो थो वञे उहो बि ख़तमु कनि। उन खां पोइ ही सभ खां अहम सवाल मुंहिंजो जेको आहे इन सॼी सूरताल में इहो आहे त शयूं रुगो बंदि करे छॾणु बिल्कुलु ईअं आहे जीअं पंहिंजो कबूतर जेको आहे न ॿिलीअ खे ॾिसी अखियूं ॿूटे छॾे। असां वटि सूरताल रविश इहा आहे। असां सवाल इहो था करियूं त गुज़िरियल 1 साल में जॾहिं कोविड हो त सिंध जे सिहत खाते तयारी केतिरी कई हुई। हैदराबाद जो जेको सिविल अस्पताल जो इंचार्ज आहे हाय घोड़ा थो करे, ॿिया था कनि बाबा असां वटि कैपेसिटी न आहे, असां सिचुएशन फेस नथा करे सघूं, मामला ॾाढा ख़राब आहिनि, हालतूं हथनि मां पियूं वञनि वग़ैरह वग़ैरह। इन्हनि खां पुछो त गुज़िरियल 1 साल में अवां हिन जी तयारी छो न कई? तव्हां उनजे लाइ बेड छो न वधाया, फैसिलिटी छो न वधाई, फंड्स छो न वधाया, ट्रेनिंग छो न कराई माण्हुनि खे? इहो केरु पुछंदो हिननि खां? ऐं हिननि खे हाणे हिन जी ब्रीफिंग ॾियणी पवंदी माण्हुनि खे त तव्हां 1 साल में कहिड़ी तयारी कई। छाकाणि त बीमारीअ जो ॾिसो, जिन सां बीमारीअ खे मुंहुं ॾियण जो तरीक़ो त दुनिया में हिकिड़ो ई आहे न, उहो आहे हुनजो इलाजु। इलाज जे पासे ही ॾिसो अॼु वरी वज़ाहतूं पिया कनि त साईं चाइना असांखे सिधी रीति नथो ॾे ऐं फलाणो असांखे नथो ॾे। दुनिया सॼी में फैसिलिटी मौजूदु हुई, न सिंध हुकूमत वरिती, पंहिंजी ग़लती मञनि, न वफ़ाक़ दिलचस्पी रखी। नतीजे में जेको हिन सॼे कोविड जो तव्हां मूंखे ॿुधायो, छा 10 साल ताईं कारोबार दुकान स्कूल तालीमी इदारा बंदि करे सघो था? नथा करे सघो। जर्मन्स चई छॾियो हो त ही 8 खां 10 सालनि जो मामिलो आहे। त पोइ उनजे लाइ ऐं उन्हनि जो टोड़ हिकिड़ो ई आहे त तव्हां मैक्सिमम जेका आहे न माण्हुनि खे वैक्सीनेशन कयो। वैक्सीनेशन जी बि ॿुधाइनि त तयारी छो न कई? इन जो बि सबबु ऐं जवाबु ॾियनि। जेकॾहिं ॾिसो न वार फुटिंग ते जेकॾहिं मामलनि खे खणणो आहे त पोइ उन में त समूरियूं बजट हिकिड़े पासे रखी सभु पैसा हिन में लॻाइनि। इंसानी ज़िंदगीअ खां मथे त का बि शइ न आहे। उहो बि रवैयो हिननि जो कोन्हे को। ऐं इन सॼे मामले में जेके ई माफ़ कजो, जेके ई फिगर्स ॾियनि था उहे बि अथेंटिक न आहिनि। उन ते बि कमु करण जी ज़रूरत आहे। जी फिगर्स आहिनि, इन जे लाइ ही ख़ुदि जेन्युन फिगर्स न आहिनि। अव्हां जो इहो चवणु आहे। ॿियो तव्हांजो वॾो अहम सुवालु जेको इहो आहे त 1 साल हो त हिननि तयारी छो कोन कई? सिर्फ़ु हाय घोड़ा सां त मसइलो हल न थींदो। अॼु उहो ई थियो आहे त SOPs ते अमल कयो, पाबंदियूं लॻी वियूं, मे बि वधीक लॻनि, पोइ छा वरी 15 ॾींहंनि खां पोइ छा कोरोना घटिजी वेंदो? उन खां पोइ छा थींदो? नसीर साहब, बुनियादी सुवालु आहे, बुनियादी सुवालु आहे त पाबंदियूं वरी लॻी वेंदियूं, वरी ही बंदि करणु वञनि पिया, कुझु बंदि कंदा, कुझु वधीक सख़्तु कंदा। ऐं अॼु CM हिकिड़ी ॻाल्हि त कई, इंटरनेशनल उॾामूं बंदि थियणु खपनि, पर छा रुॻो पाबंदियूं लॻणु, उन ते अमल करणु ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। हिकिड़ो पाबंदियुनि ते अमल ई कीअं कराए सघंदा? ऐं ॿियो गुज़िरियल 1 साल दौरान हिन जी प्रिपरेशन कहिड़ी हुई? ॾिसो जन, हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त पुठियों जेको सॼो साल हो उहो फायर फाइटिंग जो साल हो। इन सॼे साल में तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो वक़्तु हो जंहिं महिल कोविड ख़तमु थी वियो? कोविड त जारी हो। ही त इंटेंसिटी जी ही जेका वेव तव्हां ॾिसो था, इहा त थैंक्स टू फेडरल गवर्नमेंट जेको UK मां आयल फ्लाइटूं बंदि न कयूं ऐं UK मां आयल माण्हुनि जी कोविड टेस्ट न कई। ही त आउटब्रेक उतां थियल आहे ऐं इहो त ज़ाहिर आहे कि प्रॉमिस जे हथ में हुयो कोन। एविएशन त फेडरल सब्जेक्ट आहे। अहिड़ी तरह वैक्सीन इंपोर्ट करण जी प्रॉमिसिस खे इजाज़त ई कान हुई। इहा त आलम आश्कार ॻाल्हि आहे। सूबनि मां सिंध त ख़ासि तौर ते सिधो सोचियो असांखे इजाज़त ॾियो त असां इंपोर्ट कयूं। उहो NCOC सॼो सिस्टम सेंट्रलाइज़ करे छॾियो। तव्हां इंपोर्ट छॾियो। हींअर जेका वैक्सीनेशन जी रजिस्ट्रेशन आहे उहा बि NCOC जो थी आहे, विच इज़ गुड। उनखे त मां ग़लति नथो सम्झां, पर मां इहो तव्हांखे गुज़ारिश थो करणु चाहियां त वाइल सूबाई हुकूमत जूं कई खामियुनि ते असां हुननि ते छिती तनक़ीद कयूं था ऐं असांखे करणु घुरिजे। एटलीस्ट हिन केस में सिंध हैड अ डिस्टिंक्शन। लास्ट ईयर सभ खां सुठो इफेक्ट लॉकडाउन सिंध कयो ऐं पोइ तव्हां नतीजा ॾिठा त गवर्नर हाउस में कीअं कॾहिं मौलवी साहिबनि जूं मीटिंगूं थींदियूं, कॾहिं ताजरनि जूं मीटिंगूं पई थियूं, केरु इनसाइट कंदो हिननि माण्हुनि खे SOPs वायोलेट कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त कंहिं बि घिटी घिटीअ में दर दर ते पुलिस नथी बीही सघे। आख़िर ही सोसाइटी आहे, लिविंग बींग्स आहिनि। कुझु त माण्हू बि त पंहिंजूं अखियूं पटनि, ज़िंदगियूं माण्हुनि जूं न। हुकूमत दर दर ते पहिरियों थोरे ॾेई सघनि।
हिकु साल में मूंखे तव्हां ॿुधायो कहिड़ो रेवोल्यूशन अचे गिवन रिसोर्सिस में तव्हां घणा एक्स्ट्रा बेड लॻाईंदो। एज़ ऑफ टुडे सिंध में ऑफिशियली स्पीकिंग वेंटिलेटर ऐं ऑक्सीजन बेड अञा बि सरप्लस में आहिनि। एॾी त क्राइसिस कोन थी आहे, सिस्टम कोलेप्स न थियो आहे, पर कोलेप्स थी सघे थो। त हिकु साल सॼो फायर फाइटिंग में वियो आहे। इन खे त मां क्लियर मां सम्झां थो त इन ते असांखे तुरंत ई फेडरल गवर्नमेंट जे रोल खे ॾिसणु घुरिजे। बुनियाद छा हो, लास्ट ईयर थियो आउटब्रेक थियो ताप्तान बॉर्डर ते हिननि शयूं ठीकु न कयूं ऐं पोइ लाहौर में जेको तबलीगी इज्तिमा हलियो टे ॾींहं, अहिड़ा ॿिया वाकिया जेके हुनजी पूरो तव्हां ट्रेल कढियो असां ई हिननि प्रोग्रामनि में ज़िक्र कंदा रहिया आहियूं। हिन साल जॾहिं दुनिया में ब्रिटिश वेरिएंट अची चुको हो, बर्तानिया में हैवक हलियो पियो, सभिनि खे ख़बर आहे। ऐं इहा का लिकल ॻाल्हि कान्हे त लॻभॻि 1.5 मिलियन डायस्पोरा यूके में रहे थो पाकिस्तान जो, जंहिंमें तमामु वॾो अंग जेको कश्मीर ऐं पंजाब जे जेको नॉर्थ ऐं पोटवार साइड जो आहे, इहे सभु हर साल अचनि था हिननि ॾींहंनि में मोकिलनि में ॻोठनि था ऐं न हुन जूं फ्लाइटूं बंदि थियूं न हुन जूं टेस्टूं कराइण जी ज़हमत कई वई। त हीअ त सिधो सो हिकिड़ो केस आहे बिल्ड थो थिए त फेडरल गवर्नमेंट एतिरो सीरियस हुनखे जेको मिसहैंडलिंग कई आहे। अच्छा हुन खां पोइ अचूं था त 2 हफ़्ता 3 हफ़्ता अॻियां शायदि घणा हफ़्ता मूंखे यादि कोन्हे, सिंध गवर्नमेंट ऑफिशियली 31 मार्च ते बिल्कुलु 31 मार्च ते NCOC जो इजलास थियो। सिंध हुकूमत हुनखे चयो त तव्हां मुकमल लॉकडाउन कयो, उनजी गुज़ारिश रद्द कई वई। प्रोविंशियल तव्हां ट्रांसपोर्ट बंदि कयो, कोन मञनि। हाणे मसइलो इहो आहे त प्रोविंस पाण खे हिते आइसोलेट करे इंटर डिस्ट्रिक्ट अॼु हिननि कई आहे, पर तव्हां ॾिसजो हिन जा रिपरकशन, इहो एतिरो हज़म थो रही थींदो सवलाई सां। इंटर डिस्ट्रिक्ट बंदि थियण जो मतिलबु आहे त ज़ाहिर आहे त जेके ॿाहिरां बि बसूं हूंदियूं पोइ उहे बि रुकजंदियूं ऐं पोइ तव्हां बाइटाल ॿुधिजो मथां चवंदा इज़त हिते ज़ुल्म थी वियो, किरण माण्हुनि जी इकानमी, हिननि खे फ्री किरी माण्हुनि जी इकानमी, जेका माण्हुनि जी इकानमी करे मां वरी चवां थो हुनखे पंहिंजी टैक्स कलेक्शन जो पेट में सूर आहे, हिननि खे माण्हुनि जी ज़िंदगी जो को एहसासु कोन्हे को। सिंध गवर्नमेंट जेको हीउ डिसीजन कयो आहे, काश त उहो अञा महीनो 15 ॾींहं 20 ॾींहं अॻु करे सघंदा, एतिरी ज़रूरत तॾहिं करे छॾींदा। अदरवाइज़ तव्हांखे जेका हींअर पंजाब जी सूरत हाल आहे, इस्लामाबाद में इस्लामाबाद में वेठो आहियां, हॉस्पिटल्स में बेड कोन्हनि, वेंटिलेटर्स कोन्हनि, ही पब्लिक खे भली न ॿुधाइनि, फैक्ट इहो आहे हिते। पंजाब जे अक्सर वॾनि शहरनि में हाणे बेड ऐं वेंट्स कोन्हनि के अवेलेबल। सिंध में जेका सूरत हाल आहे छो त पंजाब जा जेका ट्रांसपोर्ट आहे उहा त खुली पई आहे, रेलवेज़ बचे पई, बसूं बचनि पियूं, कहिड़ी ट्रांसपोर्ट रुकी आहे। तंहिंजे करे इहो वैलिड ख़ौफ़ आहे सिंध जे अंदरि त सिंध में हिकिड़ो मैसिव आउटब्रेक थी सघे थो। ऐं ख़ासि तौर ते हिन सिचुएशन में जॾहिं माण्हू ख़ुदि बि वॾी लापरवाही, ॾिसो असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे, हुकूमत दर दर ते बंदूकारो न बीहारींदी ऐं जेकर सुभाणे दुकान बि बंदि करे त असां हिननि प्रोग्रामनि में हुज़मतूं था कयूं, जे हाणे थी कंहिंखे लटे त असां हुकूमत खे चवंदासीं त हीअ पुछड़ा आहिनि ऐं नेचुरली चवंदासीं। पर वेयर आर पीपल, ज़िंदगियूं माण्हुनि जूं आहिनि, मां आहियां या मुंहिंजी फैमिली आहे, अव्हांजी फैमिली आहे, अव्हां ते पंहिंजी त का पंहिंजे साह जी रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी न। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त माण्हुनि खे सख़्ती तव्हां केतिरी बि करियो, अल्टीमेटली माण्हू जेकर पाण सीरियस न थींदा त हिन हैवक खे असां रोके न सघंदासीं। बाक़ी जेके स्टेप हुकूमत वरिता आहिनि, मां हिननि खे बिल्कुलु सही थो सम्झां, रादर मुंहिंजी शिकायत आहे इहे स्टेप देरि सां थिया आहिनि, उनखे अॻु में करणु घुरिजे हा। हिकु साल में हिकु ॿी प्लानिंग थियणु घुरिजे इदारे जी हुन ॻाल्हि जी कंटिन्यूएशन। लास्ट ईयर हिननि टाइगर वाइगर अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं फोर्सिस लाथियूं जंहिंजो हाणे नालो निशानी कोन्हे। उन वक़्तु लॉकडाउन जे दौरान हार्डशिप थी ऐं माण्हुनि जे लाइ रिलीफ ऑपरेशन हलियो, एहसास जे थ्रू, बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जे थ्रू मुख़्तलिफ़ इदारनि हलायो। उहो साल हुयो त उन्हनि माण्हुनि जी डेटा कलेक्शन थी वञे हा, उन्हनि जूं लोकेशन्स जा कोऑर्डिनेट्स थी वञनि हा, इहो डूएबल हो। त अॼु तव्हांखे 15 ॾींहंनि जो लॉकडाउन करे माण्हुनि खे कंहिं सैलानी या हुकूमत जे थ्रू मानी पहुचाइण थी न लॻे, या जेको हुनजो आर्ग्यूमेंट आहे ग़रीब मरी वेंदा, इहो सॉल्यूशन साल में थी पियो सघे जेको हुकूमत डेलिबरेटली न कयो। जी नसीर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, हिकिड़ो ॿियो डिफरेंट क्वेश्चन आहे अव्हां खां, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी 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 डॉक्टर साहब, हिकिड़ो आमतौर ते पाण खे जे गुज़िरियल साल खां पाण जीअं कोविड में रहूं पिया, कोविड असांजे हीअं समाज जो माना हिकिड़ो भवाइतो ख़्वाबु बणिजी चुको आहे लाइफ में। हिकिड़ा उहे फ़र्द आहिनि जेके इन ॻाल्हि खे तस्लीम कनि था कोविड सीरियस हिकिड़ो इशू आहे, ठीकु आहे, ज़िंदगीअ जो कारोबार हले थो ऐं SOPs ते असां अमल नथा करे सघूं, पर करणु घुरिजे ऐं उहे ॿियनि खे तजवीज़ कनि था। हिकिड़ी इहा रविश आहे जंहिंजो अव्हां बि ज़िक्र कयो त घणो करे पढ़िया ॻढ़िया माण्हू ऐं समझदार माण्हू जॾहिं इन ज़िद बहस में पइजी वञनि ऐं जेके पढ़ी लिखी बि त हिकिड़ो त साज़िशी थ्योरीज़ खणी अचनि मार्केट में बि हुजनि न हुजनि, उहा अञा तस्दीक तलब ॻाल्हि आहे, कई साज़िशी थ्योरीज़ हलियूं, कंहिं पैदा कयो, कीअं आयो, उनखां पोइ हिकु नैरेटिव आहे सोसाइटी अंदरि त इहो त आहे ई कोन, इहो आहे ई कोन, इहा रिजेक्शन आहे,
रिजेक्शन आहे, माना इन रिजेक्शन खे कीअं मुंहुं ॾिजे सोसाइटी जे अंदरि? माना जेका रिजेक्शन आहे उहा ख़ुदि जेको वर्ड टू वर्ड फैलिजे थी, फ़र्द टू फ़र्द, ऐं हर फ़र्द ॿिए फ़र्द सां जुड़ियल आहे, उनजो को न को मुआशरती पस मंज़र आहे, उहो कंहिं ते असरअंदाज़ थिए थो। हुकूमत स्टेप खणंदी, हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे, पाण सभिनी खे ख़बर आहे त केतिरी कैपेसिटी आहे ऐं वरी केतिरी विल आहे, वरी उनखां पोइ इम्प्लीमेंटेशन जे मामले में अचो त हीउ केतिरो करे सघनि था, इहो थियो हुकूमती पासो। पर जेकॾहिं सोसाइटी में ख़ुदि उहा सेंसिटिविटी न हूंदी त पोइ कीअं वबा खे मुंहुं ॾेई सघिबो? जुनेद, इनखे उर्दू लफ़्ज़ ॾाढो सुठो आहे इन सॼे मामले लाइ, सीना गज़ेट। सो हीउ जेको पढ़ियलनि जे विच में सीना गज़ेट थी हले न, जेको डिनाइल जो पासो, इनकार, असां बिना तहक़ीक़ जे जेको इनकार जे पासे बीठा आहियूं न। कंबर शहर में मूंखे कॾहिं कॾहिं वॾी उमिरि वारा माण्हू मिलंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि एतिरी ॾाकण किथे आहे जेका चंड ते माण्हुनि खे पहुचाए। तो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माण्हू अंज ॾींहं ताईं चंड जे इनकारी आहिनि। आउं सम्झां थो त जेका तालीम आहे न, उहा तालीम जनरल शऊर वधाईंदी आहे। असां वटि तालीम घटिजी वई आहे, असां वटि इदारनि जो तमामु घणो ख़राबु हाल आहे। जेकॾहिं तालीम बहितर हुजे हा न, उन तालीम जे बहितरी सां इलाही शयूं जेके आहिनि न असांखे तब्दील थींदियूं नज़र अचनि हा। अवां ॾिसो, अमेरिका में जनरल शऊर वधीक आहे, तालीम उते शायदि असांजे हवाले सां उहा न हुजे, पर उते जेके घणियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी तालीम, पर उन्हनि जो शऊर, उते जेके बि माण्हू वेठा आहिनि, बिल गेट खां वठी नॉम चॉम्स्की ताईं, उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि सां, असां वटि उहो शऊर इन करे बि पैदा कोन्हे जो असां वटि तालीम जा बुनियाद कोन्हे। इन करे असांखे तालीम वधाइणी पवंदी जीअं जनरल शऊर पैदा थिए। मां तव्हांखे रुगो 2 अंग अखर ॾियां। हिन दुनिया जे सुधरियल या डेवलप्ड या तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हिकिड़ो अमेरिका, ॿियो बर्तानिया। हाणे अमेरिका ऐं बर्तानिया पंहिंजे आबादियुनि जे अधु आबादी खे वैक्सीन कराए छॾी आहे। इन जो मतिलबु आहे त हू अधु ख़तरो हुननि तारे छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा, अवां अॼु हिते वेठा आहियो, तव्हांजे मार्फत मां सॼी सिंध जे माण्हुनि खे, जिते सिंधी वेठा आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि त हीअ बिना हथियारनि जे हिकिड़ी 3हीं आलमी जंग आहे, ऐं 2हीं आलमी जंग खां बि इन करे ख़राबु आहे त 2हीं आलमी जंग वरी बि कुझु मुल्कनि में हुई, कुझु एरियाज़ हुआ, हीअ सॼी दुनिया जी जंग आहे। इन करे इन सॼी दुनिया जी जंग में अवां ॾिसिजो, असां मां केरु थो जीअरो रहे, केरु नथो रहे, पर ही जेकॾहिं जर्मनी वारी ॻाल्हि इज़हार कई त 8-10 साल जेकॾहिं हले थी, अवां हैरान थी वेंदव त 32 करोड़ माण्हू जेके आहिनि इन सां ख़तमु थी वेंदा। ऐं असां जेके पढ़ियल माण्हू आहियूं, जेके मीडिया जा माण्हू आहियूं, उहे सुबुह मंझंदि शाम हर बुलेटिन जी पहिरीं ख़बर कोरोना ते ॾियूं त जनरल शऊर वधाइण में वॾो असां मुआविन ऐं मददगार ऐं सहकारी साबित थी सघूं। जी डॉक्टर साहब, जी डॉक्टर साहब, एज़ाज़ उमरो साहब, मुंहिंजो साॻियो ई सुवाल जेको मूं डॉक्टर अयूब शेख खां कयो, तव्हां खां ॿियो हूंदो, रोल ऑफ डिनाइल, नेगेशन। ठीकु आहे, हिकिड़ो इहो छाजे करे आहे? जॾहिं एॾी असां में डिनाइल हूंदो, अंदरि इनकार हूंदो शयुनि जा, पोइ असां समाजी तौर ते कीअं वबा खे मुंहुं ॾेई सघंदासीं जॾहिं पढ़िया गढ़िया बाशऊर माण्हू बि इन ॻाल्हि ते डिस्कस ऐं आर्ग्यू करणु शुरू थी वञनि त हीअ का बीमारी कान्हे? हुनजा 2 सबब आहिनि। हिकिड़ो त रियलिस्टिकली जेको तव्हां अकेडमिकली चओ था, ॻाल्हि ठीकु आहे, माण्हू खे वहम या इन क़िस्म जूं कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ में यकीन न रखणु घुरिजे। पर हिकिड़ो ॿियो पहलू बि आहे, उहो पहलू इहो आहे त काफ़ी असांजी आबादी जेका आहे उहा एक्सट्रीम पॉवर्टी में आहे। ऐं जॾहिं माण्हू एक्सट्रीम पॉवर्टी में हूंदो आहे न, त उनखां जेकॾहिं तव्हां पुछंदव त मानी खपई या अमुन खपई, त उहो चवंदो मूंखे मानी खपे। त प्रायोरिटीज़ माण्हुनि जूं इन हवाले सां डिफरेंट आहिनि। उन टियों जेको सबबु आहे उहो इहो आहे त माण्हुनि जो जेको हीउ सॼो मैकेनिज़म आहे हुकूमती अस्पतालुनि जो, सिहत जे सहूलियतुनि जो, ऐं उते जेके माण्हुनि सां जेका ट्रीटमेंट थिए थी उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो, उन तां बि माण्हू जो वेठा खजी वियो आहे। उनजे नतीजे में माण्हू अॻु में ई हिन कोविड खां अॻु में बि माण्हू पंहिंजा टोटका कनि था, पंहिंजे तरीक़े सां इलाज कनि था, के उनखां अलावा जेके आहिनि नीम हकीम जेके वेठा आहिनि उन्हनि जो रुख कनि था। तंहिंजे करे सिहत ॾांहुं जनरली जेको माण्हुनि जो रवैयो आहे उहो इन्हनि सभिनी फैक्टर्स खे गॾु कंदासीं त पाण खे सम्झ में ईंदी त उनजे करे माण्हुनि जो सिहत जे मामले ॾांहुं इहो रवैयो ओवरऑल आहे। कोविड बि हुनजो हिसो आहे। कोविड जे हवाले सां बि इहा ॻाल्हि थिए थी। ॿियो फैक्टर इहो आहे त कोविड उन ज़माने में आयो आहे जॾहिं असांजे लाइ कम्युनिकेशन जो सभ खां पावरफुल टूल सोशल मीडिया आहे, जेको अनएडिटेड आहे, अनकंट्रोलेबल आहे,
कंहिंजे बि हिकिड़े माण्हू जे हथ में न आहे, को बि हिकिड़ो निज़ाम हुन में न आहे। जंहिंखे जेको वणे थो पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी तस्वीर वीडियो जेका बि शइ आहे उहो शेयर करे थो इंफॉर्मेशन, ऐं उनजे नतीजे में इहा रॉ इंफॉर्मेशन माण्हुनि ताईं जॾहिं पहुचे थी त पोइ इहे सॼा मामला थियनि था। अच्छा, इन खां अलावा हीअ जेका हिकमत अमली आहे सरकार जी, इन में जेका रोज़ जो फेरफार थिए थी उनजे करे या कॾहिं कॾहिं पॉलिटिकल बेस्ड डिसीशन्स जॾहिं ही कनि था त उनजे करे बि ही मामला सॼा माण्हुनि खे मुंझारनि में विझनि था। वरना त ही जेके वबाऊं आहिनि इन जे बारे में अॼु न पर सालनि सदियुनि खां माण्हुनि जा ईअं ई रहिया आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदो त हीउ जेको स्पेन में जेका आहे फ्लू हुयो, स्पेन जो जेको फ्लू हो, या इन खां अलावा ॿियूं प्लेग जूं जॾहिं बि बीमारियूं आहिनि त उनजे बारे में ॿिनि क़िस्म जा राया रहिया आहिनि। हिकिड़ा साइंटिफिक राया आहिनि जेके उन दौर में बि साइंटिफिक हुया, ऐं हिकिड़ा उन दौर में बि माण्हुनि जा इहे वहम ऐं माण्हुनि जा इहो हो त माण्हुनि खे के ग़लति अमलनि जी सज़ा पई मिले या इन क़िस्म जूं जेके उन खां अलावा बिटवीन द गवर्नमेंट्स कंस्पायरेसी थ्योरीज़ बि हुयूं। फर्स्ट वर्ल्ड वॉर दौरान इहो चयो वियो त जर्मनी जे माण्हुनि इहो चयो त असांखे जेको आहे इताद जे तरफ़ां इहो फैलायो वियो आहे सॼी दुनिया में, जे जर्मन नेशन खे ख़तमु कयो। उहा अलॻि ॻाल्हि हुई त उहो स्पेनिश फ्लू सॼे यूरोप में माण्हू मारे रहियो। पर जुनेद साहिब हिन जो हिकिड़ो एकेडमिक बहस बि आहे त हीउ जेको कंस्पिरेसी थ्योरी आहे उनजे पोयां हिकिड़ा सॉलिड ग्राउंड्स बि आहिनि। मिसाल हुन में वॾे में वॾो जेको सॉलिड ग्राउंड आहे उहो इहो आहे त जंहिं अंदाज़ में हीउ वायरस फैलियो आहे इहो ह्यूमन हिस्ट्री में पहिरियों भेरो आहे जो अक्रॉस द कॉन्टिनेंट्स हिकिड़ो वायरस वियो आहे। वरना माज़ी में जेके वायरसिस रहिया आहिनि उहे मख़सूस के हिकिड़े कॉन्टिनेंट ताईं हिकिड़े इलाइक़े ताईं रहिया आहिनि। त इन जे करे माण्हुनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करणु शुरू कयूं त इहे के साज़िश तहत आहिनि या का टीं आलमी जंग आहे या इहा जेका आहे ताक़तवर मुल्कनि जो जहिड़ो आहे, इहो टेक्नोलॉजी में कंट्रोल रखंदड़ धुरिन जो आहे, त उन में मुख़्तलिफ़ नाला बि साम्हूं आया। इहो हिकिड़ो डिस्कोर्स हुयो, पर यकीन करियो त माण्हुनि जी वॾी अक्सरियत हिन खे मञे थी त हा ही हिकिड़ी वबा आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उनजो जेको इम्पैक्ट आहे मञण वारो उहो बि घटि आहे। ऐं उनजो सबबु डॉक्टर साहिब ॿुधायो त असां वटि डॉक्टर साहिब जीअं चवण पियो चाहियो असल में त तालीम असां वटि आहे, शऊर न आहे। तालीम असां ॾे रटे वारी जेका ॾिनी पई वञे उनजे नतीजे में शऊर न आहे त हीअ जेके शयूं कीअं थींदियूं आहिनि ऐं छो थींदियूं आहिनि। जेकॾहिं तालीम तव्हां सही माना में ॾियो त उनजे नतीजे में ईअं ई थी सघे थो जीअं इंडोनेशिया में जॾहिं सुनामी आयो त हिकिड़ी छोकिरीअ खे पंहिंजे टीचर जोग्राफी जे सब्जेक्ट में पढ़ायो हो त जॾहिं सुनामी ईंदो आहे त पखी आवाज़ कंदा आहिनि, उहे वॾे तादाद में उॾामणु शुरू कंदा आहिनि ऐं ॿियूं अहिड़ियूं उन अलामतूं पंहिंजे टीचर खां सिखियूं। त जॾहिं हुते समुंड ते उहा छोकिरी बीठी हुई ऐं हुन उहे अलामतूं ॾिठियूं त गौर करणु शुरू कयो ऐं उनजे नतीजे में माण्हू उतां वठी भॻा ऐं काफ़ी माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाई वयूं। त इहो आहे फ़र्क़ु तालीम ऐं शऊर में। जी इज़हार साहब, नसीर साहब टाइम बिल्कुलु घटि आहे, तव्हां छा चवंदो पब्लिक में कीअं उनमें सेंसिटिविटी कीअं आणिजे? ॾिसो ॿ टे रीज़न्स आहिनि जेको इहो शइ इम्प्लीमेंट नथी थिए। हिकिड़ो आहे त ख़ुदि असांजो जेको समाजी रवैया आहिनि जंहिंमें असां उतरूं था, हथु ॾियणु त नंढी शइ आहे, भाकुर पाइणु ज़रूरी आहे। पाण सोसाइटी में भाकुर पाए मिलणो आहे, शादियूं मुरादियूं करणा हर सूरत में वञिणो आहे, कंहिंजी डेथ थी आहे बिल्कुलु उते सभिनी खे गॾिजी पीअणो आहे। माना इहे रवैया असांजी हिकिड़ी जनरेशन आहे जेका तरक़ करण लाइ तयारु कोन्हे। इहो हुन रवैये जो मसइलो आहे। ॿियो मसइलो इहो आहे त जेका शइ विज़िबल कोन्हे न, माना कुते जे चक जी वैक्सीन न मिले सॼी सुंदरियूं करे थी। हिते मुफ़्त में वैक्सीन थिए, मुफ़्त में टेस्ट थिए, माण्हू न वेंदो न। साईं घर वेठो साईं अलाह ख़ैर कंदो, ईअं ई ज़ुकाम मिले इहो सही थींदो आहे। इहे मां चङनि भलनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जा रवैया थो ॿुधायां जिन खे न एक्सेस जो इशू हो न तालीम जो इशू हो, दे न्यू एवरीथिंग, पर इहो न साईं अलाह ख़ैर कंदो इहो थींदो आहे। हाणे इहे जेके रवैया आहिनि माण्हुनि जा लापरवाही जा, लास्टली जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे उनजो कंडक्ट ॾाढो इम्पोर्टेंट आहे। पॉलिटिकल लीडर वॾे में वॾो मुल्क जो सरबराह वेही चवे टीवीअ ते त तव्हांखे कुझु न थींदो, मामूली ज़ुकाम आहे, कुल ख़ैर थींदो। कंहिं तकलीफ़ में पाण न पाए वञनि मास्क, चवनि त ट्रांसपोर्ट खोलियो, मस्जिदूं बाबा खोले छॾियो, कारोबार खोले छॾियो, सभु ख़ैर थी वेंदो, कुझु न थी। त इहो जेको लीडरशिप जो मैसेज हो न, इन बि माण्हुनि खे सीरियस करण खां रोकियो। इहे ॿ टे फैक्टर्स आहिनि। जी वॾी महिरबानी नसीर महमूद साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं।